अलैकुम वरहमतुल्लाह। रमज़ान मुबारक के प्रोग्राम स्पेशल असांजे को सेशंस रखिया हुआ अने अल्हम्दुलिल्लाह आखिरी सेशन है सूरह मुज़म्मिल जंहिंमें ॿ रुकू आहे। हिकिड़ो रुकू अल्हम्दुलिल्लाह पढ़ी चुकासीं, बाक़ी ॿियो रुकू अॼु पढ़ंदासीं। हिकिड़ी आयत आहे इंशाअल्लाह ताला, ऐं उन खां पोइ असां गुज़ारिश कंदासीं प्लीज़ क्लास खां पोइ 2 मिंट लाइ वेहिजो त हिकिड़ी दुआ घुरंदासीं जो मतिलबु विदा जे हवाले सां। सो महिरबानी करे जेको वे तो दी मेहरबानी थींदी। महिरबानी साईं, ओवर टू यू साईं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं कुर्ब जज़ाकल्लाह मेहरबानी। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼु जे नेम सां अचो त इंशाअल्लाह ताला असां सिखंदासीं सूरतुल मुज़म्मिल। पाण खे कटे वेहण वारो नालो ई आयो मुज़म्मिल, जी लक़ब साईं खे सुठे नाले सां सॾियो वियो। ऐं सूरत नंबर कहिड़ी आहे? इहा 73 नंबर आहे। नंबर लाज़मी यादि रखणु खपे। जॾहिं सूरह मुज़म्मिल पढ़ूं क़ुर पाक नमाज़ में या काथे बि त यादि कजे त नंबर काउं आहे। हाणे इन में कुल 2 रुकू पढ़ूं था। ॿियो हींअर असां अॼु जंहिंमें हिकिड़ी आयत आहे, आयत नंबर 20। या मकी सूरत आहे, में कुल आयतूं घणियूं आहिनि? 19। सॉरी, कुल 20। 19 हिकिड़े रुकू में, हिकिड़ी रकात ॿिए रुकू में इंशाअल्लाह ताला साईं तिलावत थी वञे जेकॾहिं इंशाअल्लाह ताला। वलीला साहब आवाज़ अचे थो साईं? साईं वलीला साहब आहिनि न? जी जी सर। साईं साहब जी साईं आहिनि त सही साईं। أعوذ بالله من الشيطان الرجيم. إن ربك يعلم أنك تقوم أدنى من ثلثي الليل ونصفه وثلثه وطائفة من الذين معك والله يقدر الليل والنهار علم أن لن تحصوا فتاب عليكم فاقرؤوا ما تيسر من القرآن علم أن سيكون منكم مرضى وآخرون يضربون في الأرض يبتغون من فضل الله وآخرون يقاتلون في سبيل الله فاقرؤوا ما تيسر منه وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأقرضوا الله قرضا حسنا وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله هو خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم صدق الله العظيم. बेशक बेशक सदक़ल्लाहु अज़ीम। अल्लाह साईं जेको चयो क़ुर पाक में सच चयो। सुभान अल्लाह। जेकॾहिं अल्लाह पाक क़ुर में सच चयो आहे, हिननि आयतुनि ते गौर त कयूं त इहो सच आहे छा। सच जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं इनजो मतिलबु सम्झंदासीं न। एॾियूं सुहिणियूं ॻाल्हियूं आहिनि। हीअ आयत त कमाल जी। सुभान अल्लाह। ऐं अॼु हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थिए त असां वटि यानी तव्हां ॾिसो त काफ़ी सुवाल उथंदा आहिनि त हिकिड़ी रकात में आया 3 आयतूं पढ़णु लाज़मी आहिनि? उन्हनि जो जवाबु इहो आहे त 3 आयतुनि जी जॾहिं ॻाल्हि कई वई आहे त 3 आयतुनि जे मिक़दार जी ॻाल्हि कई वई आहे। हाणे जेको सूरह मुज़म्मिल जी हीअ आयत हिकिड़ी पढ़ंदो, हीअ त आयतुल कुर्सी खां बि वॾी आहे, त छा उन लाइ इहा आयत काफ़ी न आहे हिकिड़ी रकात में?
बिल्कुलु आहे छो जो रकातनि में आयतुनि जो नंबर जी ॻाल्हि न आहे मिक़दार जी ॻाल्हि आहे हाणे यासीन हिकिड़ी आयत आहे वल क़ुरान अल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अल्लाहु अकबर थी वेंदी रकात भला आलम पर इहा हक़ीक़त आहे इंशाअल्लाह ताला इन ईअं अच्छा हाणे हिन में ही छो जो हिकिड़ी आयत आहे त इन करे असां टुकड़ो टुकड़ो करे सिखंदासीं इंशाअल्लाह हिकु हिकु टुकड़े खे हिकु हिकु आयत न चइबी जेको हूंदो टुकड़ो हूंदो छो जो आयत हिकिड़ी आहे इहा पूरी त हिन में ही बिलू ऐं ही जेको ॻाढ़े रंग में आहे न ऐं ही वाह खे रहिजी वियो आहे ॻाढ़ो हुजणु खपे पर ॿ टुकड़ा आहिनि इन जो इहो आहे हीअ असल में सूरत पूरी छा आहे इनखे मकी था चवनि इन मकी सूरत में हीअ जेको हिन जी ही जेके ॿिए माना 20 नंबर ही आयत आहे इन में या पूरी सूरत में काफ़ी जो इख़्तिलाफ़ आहे त इहा मता मदनी त न आहे पर घणा राया मकी थियनि अलबत्ता जॾहिं ही टुकड़ो ही अचे थो पियो त ही मदनी ज़्यादा तफ़सीरनि में इहो लिखियलु आहे ऐं सभु माण्हू इन ते मुतफ़िक़ आहिनि मुफ़सर त ही टुकड़ो जेको ॻाढ़े में ही आहे इहो मदीने पाक माना मदीने पाक में आहे अचो थोरो ॾिसूं हिकिड़ी ॻाल्हि में इहा ख़ुशूसियत ॿी ॻाल्हि कहिड़ी त हीअ जॾहिं पढ़ी वञे थी पई त हिते असां अॻु में सम्झी आया आहियूं पर वरी बि थोरो हिन ॻाल्हि ते ध्यानु वञे त ही जेको बि लफ़्ज़ लिखियल न ही हाणे कहिड़ो आहे अक़रदुल्लाह ही अलिफ़त ही हमज़े जी निशानी लॻी पई आहे हिन ते हमज़े जी निशानी लॻी पई आहे हिन ते हमज़े जी निशानी लॻी पई आहे हिन ते लॻी पई आहे अलिफ़ ते माना इहो अलिफ़ हमज़ा आहे किन क़ुरान पाक में हफ्ज़ा लिखियल हूंदो आहे त जीअं छड़ो हमज़े जी ख़बर पए ऐं ही जेको अलिफ़ आहे इहो हमज़ो न आहे ही अलिफ़ हमज़ा न आहे इहो फ़र्क़ु आहे हिननि में ऐं जेकॾहिं किन माना सहीफ़नि में या किन जेको क़ुरान पाक जो जेके किताब हुजनि उन में जेकॾहिं किथे हमज़ा न हूंदी त इहो हूंदो त कम अज़ कम त ज़बर ज़ेर या पेश हूंदो ऐं जेके ही ॿिया अलिफ़ आहिनि इन्हनि ते ज़ेर ज़बर पेश न हूंदी आहे ही हिनखे चइबो आहे हमज़तुल वस्ल ऐं हिनखे चइबो आहे हमज़तुल क़त्अ पर ही हमज़ो आहे ही हमज़ो न आहे चलो इहो ख़बर पए नाला पोइ सिखबो आहे कॾहिं हली करे हिन जो सबबु आहे हिनखे हमज़तुल वस्ल छो चइबो आहे इहो मिलाइण वारो अलिफ़ आहे पर अॼु ग्रामर ते कोन था हलूं अॼु सिखूं था पिया इंशा अल्लाह ताला हिन आयत खे हाणे हिन आयत खे हिन में ॾिसूं था आम तरह कारे रंग में लिखियल आहे पर हिते आयो आहे फ़क़रउ मा तयस्सर मिनल क़ुरान ॻाढ़े रंग में त हिन में साॻियो हिते ॻाढ़ो रंग आहे फ़क़रउ मा तयस्सर मिन ॻाल्हि साॻी आहे हिते क़ुरान जे बजाए मिन आयो इहो हिकिड़ी माना पाण में हिकु जहिड़ाई आहे थोरो हिन लफ़्ज़ जे बजाए उन खां पोइ जेको साए में न हीअ आयत इन सॉरी आयत न थींदो आयत जो टुकड़ो ही जेको कलाम आहे न कमाल जो आहे इनखे सम्झंदासीं इन ते ख़ासि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे असांजी लाइफ जे लाइ इहो सबक़ु आहे वॾो अलाह पाक सच चयो आहे न क़ुरान पाक में त हीउ वॾो सच आहे जेके ॾिसंदासीं छा आहे हीउ समूरो सच आहे हिनखे सिखबो इंशा अल्लाह ताला ऐं हीउ जेको नीरे में थो अचे उनखे अहमियत इन जे करे आहे त हीअ बि हिकिड़ी तमामु सम्झण जी ॻाल्हि आहे ऐं पाण ते इंसान खे पाण ते इन ते अमल करण जो जी कोशिशि करणु खपे तमामु घणी हाणे अचूं था माना ते इंशा अल्लाह ताला पहिरियों शुरू थिए थो पियो इन रब्बक यअलम इन असां सभिनी खे ख़बर आहे इन अल्लाह मअ साबिरीन इन जॾहिं बि आयो माना बेशक इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर इन माना बेशक रब्बक तुंहिंजो पालनहार यअलम ॼाणंदो आहे छा ॼाणंदो आहे अन्नक तक़ूम अदना हिनखे थोरो ईअं विरायो अथऊं माना जे हिसाब सां त बेशक तुंहिंजो पालनहार ॼाणंदो आहे अन्नक ही माना त तूं ही इन न आहे अन्न हिनखे इन करे नीरे में रखियो आहे इहो सम्झे अन्न जॾहिं त माना त अन्न त तूं
तक़ूम अदना उथंदड़ आई कुछ घटि अदना थींदो न अदना ऐं आला अदना माना घटि दर्जो अदना दर्जे जो आला दर्जे जी का लिखणी आहे अदना दर्जे जी आहे अहिड़े नमूने सां अदना थी वियो घटि हाणे तूं उथंदड़ आहीं अदना घटि छा में घटि मिन कंहिंखां मिन माना खां कंहिंखां घटि सुलुस जी लैल राति जी ॻाल्हि थी हले राति जा 3 पहर 3 हिसा आहिनि हीअं इन राति खे विरायो वियो आहे पोइ उन में ॻाल्हि थी हले त तूं उथंदड़ आहीं राति जे 2 हिसनि खां थोरो घटि राति जे 2 हिसनि खां थोरो घटि निस्फ़ हो ऐं उन जो अधु माना राति जो अधु वो सुलुसहु या उन जो राति जो 3 हिसो सुलुसहु माना उन जो 3 हिसो यानी राति जो 3 हिसो 3 माना अल्लाह पाक मिक़दार ॾेखारिया आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ी राति आहे पूरी उन राति जो अधु थिए थो पियो या अधु खां मथे या थोरो अधु खां घटि या अधु इहे 3 तूं उथंदड़ आहीं राति जो ताइफ़तुन मिनल लज़ीन मअक ऐं हिकु टोलो उन्हनि मां जेके साण आहिनि तोसां मअक माना तोसां माना साण थींदो न इन अल्लाह मअ साबिरीन अल्लाह साण आहे कंहिंसां सब्र वारनि सां त मअ चइबो आहे माना साण हुजणु मअक उन्हनि सां तोसां मअक हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त ही जॾहिं असां 19 ऐं 20 आयतुनि जी ॻाल्हि कईसीं पए उन खां पोइ ही 20 आयत हिकिड़ी आहे शुरू थी हिते अची आयो 20 हिन में निशानी ॾिसो कहिड़ी लिखियल आहे हिते कहिड़ी लिखियल आहे हिते लिखियल आहे ॾिसो रुकू में अंदरि 19 लिखियल आहे माना हिन जेके रुकूअ में घणियूं आयतूं उहे 19 विच ते लिखियल आहे ऐं हिन रुकू में घणी आयत आहे हिकु उहे हिन विच में ॾेखार उन खां पोइ रुकू जे मथां छा आहे हिकु माना इहो इन सूरत जो सूर मुज़म्मिल जो पहिरियों रुकू आहे ऐं हिते ॾेखारियो थो 2 माना ही हिन सूरत अज़ मुज़म्मिल जो ॿियो रुकू आहे हेठां ॾेखारियो थो 13 इहो 13 छा आहे इहो 13 इन सिपारे जो जुज़ जो रुकू आहे माना रुकू आहे इहो 13 रुकू आहे इहो कंहिंजो 29 सिपारे छो जो 29 सिपारे में आहे सूरत मुज़म्मिल ऐं हिते छा लिखियल आहे 14 छो जो हिकिड़ो रुकू वधी आयो न त हिते 14 थी वियो ॿियो रुकू आहे त 14 थी वियो ठीकु आहे इहे निशानी बि असांखे ख़बर हुजणु खपे ज़रूरु कंहिंखे ख़बर हुजे त ॾाढो बहितर न त इहा ॻाल्हि हाणे उन खां पोइ अॻिते जॾहिं हलूं था पिया त अल्लाह पाक फरमाए थो वल्लाहु युक़द्दिरु लैल वन नहार ऐं अल्लाह राति ऐं ॾींहं जो अंदाज़ो कंदो आहे अहिड़ी ॻाल्हि आहे सभु अल्लाह जी क़दर आहे न क़दर थींदो आहे माना मिक़दार रखणु ॾींहं ऐं राति जो मिक़दार कोई केतिरो थो जाॻे केतिरी इबादत करे पहुचाए उहो सॼो मिक़दार अंदाज़ो केरु रखंदो आहे अल्लाह पाक ई रखे थो पियो पोइ अलिम अल्लन तुसू हाणे ही अन लन चइबो जॾहिं त हिते अल्लन नून जो उच्चार न अचणु खपे लाम जो कानून आहे इहो त जॾहिं लम ते शद अचे त अल्लन तुहसू अलिम अल्लाह ॼातो माना ॼातो अलिम अलाही ॼातो अल्लन तुसू त नथा पूरे करे सघो अवी राति जो उथणु तव्हां हिन शइ जो अहातो नथा करे सघो छो जो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ लाइ या तहज्जुद लाइ राति जो क़यामुल लाइल लाइ उथंदा त कॾहिं अधु राति खां बि घणो पीअंदा इबादत में कॾहिं अधु राति जो अधु राति पूरी उनखे इबादत में ॾींदा कॾहिं थोरो अधु राति खां घटि बि हूंदो जॾहिं असाबनि सगुरनि तक़लीद करणु शुरू कई त उन्हनि खे ॾुखियाई थींदी छो जो नबी जो मक़ाम उम्मत जो मक़ाम त फ़र्क़ु आहे न पर छाकाणि जो चाहींदा त ओतिरी पूरो जो पूरो ईअं ई कजे
इन सुन्नत मुबारक अमल कजे जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कन था पिया पर यकीनन थकजी पवंदा हुए तो अल्लाह पाक कीअं थो फरमाए अल्लाह ॼातो त नथा पूरो करे सघो अमी हाणे तो सू आयो आहे माना सभिनी लाइ गॾियल आयो आहे जेका टोली आहे उन जी ॻाल्हि थी कजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि छड़ी नथी कजे अवी राति जो थियणु नथा पूरो करे सघो तंहिं करे फताब अलैकुम पोइ माना तंहिं करे अमा ते बाज सां मोटियो पोइ छा बाज कई अथई फ़क़्रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान पोइ पढ़ो जेतिरो आसान थी सघे क़ुरान कमाल केॾी वॾी हिकिड़ी तमामु इन हिकिड़ो न हिकिड़ी अल्लाह पाक पंहिंजी महिरबानी फरमाए छॾे जेतिरो आसान थी सघे पाण ते बार न कयो जो मां थकिजी पए हिकिड़ो ॾींहुं पढ़े ॿिए ॾींहुं न पढ़े 3 ॾींहं पढ़े चोथो ॾींहुं जवाबु ॾेई छॾे हफ़्ते 10 ॾींहंनि जी ॾाढी मोहबत सां हिकिड़ो पूरो चए त मां अध राति बि इबादत कंदो अल्लाह पाक जी 10 ॾींहंनि खां वरी थकिजी पए पोइ उते ई 2 कलाक बि न वेही 2 रकत बि न पढ़े इहो सुठो न आहे माना अहिड़ी इबादत करणु खपे जंहिंमें कंटिन्यूटी हुजे इस्तिक़ामत हुजे उहा तमामु इबादत बहितर आहे एॾो पाण खे हिकदमि वधाए पोइ पाण खे घटाए न छॾिजे अल्लाह ॼातो त नथा पूरो करे सघो अवी राति जो थियणु तंहिं करे अवां ते बाज सां मोटियो पोइ पढ़ो जेतिरो आसान थी सघे क़ुर वरी अञा ॿी ॻाल्हि आहे अलिम अल्लाह ॼाणे चुको अल्लाह ॼाणे थो अन माना त अगेन इन न आहे अन हुजे या अन न हुजे अन ते हिते जज़म आहे या सुकून चइजे पर जेकॾहिं त शद बि हुजे न अन तॾहिं थींदो त अशद अल्लाह इलाहा इल्लल्लाह चवंदा आहियूं न असां अन न चइबो आहे अशद अल्लाह इलाहा इल्लल्लाह में शद हूंदी आहे अल्लाह इलाहा अशद अन मोहम्मद रसूलुल्लाह अन मोहम्मद तॾहिं थींदो त शायदि थो ॾियां त न को महबूद सवाइ अल्लाह पाक जे शायदि थो ॾियां या शायदि थी ॾियां त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो रसूल आहे अन हुजे या अन न हुजे त थींदो त इन न हुजे त थींदो बेशक अल्लाह ॼाणे चुको त सयकून थींदा मिनकुम अमामा बरदा के बीमार थींदा सिंधी लफ़्ज़ आहे व आख़िरून ऐं के ॿिया यदरिबून फिल अर्द मुसाफ़िरी कंदा ज़मीन में छाजे लाइ यब्तगून मिन फज़लिल्लाह तलब कंदा अल्लाह जे फज़ल मां यानी अल्लाह जी रोज़ी तलब करण लाइ सफ़र में हूंदा व आख़िरून ऐं के ॿिया युक़ातिलून फी सबीलिल्लाह विढ़नि था अल्लाह जी वाट में जंग था कनि विढ़नि था क़िताल था कनि अल्लाह जी राह में इहे बि मामला आहिनि अल्लाह पाक खे ख़बर आहे त इहे बि ॻाल्हियूं आहिनि इन करे ई आसानी कई अथई पोइ वरी पाक छा थो चए इन करे तव्हांखे आसानी त आहे उन में जेको नफ़ली इबादत आहे उन में अल्लाह पाक फरमायो त तव्हां जेतिरो पढ़ी सघो पढ़ो पर बुनियादी ॻाल्हि कहिड़ी आहे हाणे ॻाल्हि अचे थी बुनियादी जेका छॾणी न आहे उन ते हर वक़्तु इस्तक़ामत करणी आहे उन में घटाई न आहे करणी केॾो रब्त आहे अल्लाह पाक जे कलाम में तदब्बुर जी ॻाल्हि इहा आहे न किथे कहिड़ी ॻाल्हि कीअं आई आहे अल्लाह पाक जेतिरी सम्झ ॾिए थो क़ुर पाक जो वॾो ॿाहिरि आहे किताब भरिया पिया आहिनि लिखण लाइ खुटी नथा सघनि अल्लाह पाक कहिड़ी ॻाल्हि थो करे जेका इन सां गॾु जॾहिं रिआयत आई फताब अलैकुम तव्हां ते बाज सां मोटियो पर हीअ शइ अहम आहे अक़ीमुस्सलात आतुज़ ज़कात निमाज़ खे क़ाइमु रखो ज़कात ॾियो हाणे अक़ीमुस्सलात न आहे उहो छो ऐं हिते अक़ीमुस्सलात इन करे आहे क़ाइमु करण जो हिकिड़ो डिफरेंट पर्सपेक्टिव आहे माण्हू छड़ो इहो चवंदा आहिनि त जमात सां त क़ाइमु करणु जमात सां बिल्कुलु सही आहे पर निमाज़ क़ाइमु करण में हिकिड़ी ॿी बि हिकमत आहे
कायम निमाज़ तॾहिं थींदी जॾहिं अल्लाह पाक सां उन निमाज़ में बाक़ाइदे इंटरेक्शन ते कनेक्शन ते इंटरनेट दिल जी ॻंढिजे अल्लाह पाक छो जो जेकॾहिं इंटरनेट माना जीअं असांखे ॾाढो सवलो मिसाल आहे इंटरनेट सां सम्झण में त असांजे हिन कंप्यूटर में सभु शइ पई आहे लिखी पई आहे सॼे क़ुर पिया आहिनि हिकिड़ो न 10 कॉपी पई हूंदी फॉर एग्ज़ाम्पल या जेके बि स्लाइडियूं पयूं या जेको माण्हू ॻाल्हाए थो पियो इहो जेकॾहिं इंटरनेट कटे मां ॻाल्हायां त केसिताईं पुॼंदो ई कोन न को ॿिए आवाज़ मूं ॾे ईंदो निमाज़ में जॾहिं बीहूं था पिया त अल्लाह सां कनेक्शन था पिया निमाज़ जी फ़क़ति अल्लाह पाक जी उहो जॾहिं कनेक्शन बीठो न त पोइ माण्हू ध्यानु ॿिए में था उहो कहिड़ी निमाज़ थी आहे अकीम सलात दिमाग़ सां हुजे हुनजी कोशिशि करणु खपे नफ़िल घर में पढ़णु खपनि सुनत मुबारक घणो पढ़ण खपे फर्ज़ लाइ वञिजे फर्ज़ पढ़िजे मस्जिद में बाक़ी सुनत नफ़िल कोशिशि कजे घर में पढ़िजे उहो वधीक अफ़सल आहे वाक़िम सलात व आतु ज़कात ऐं निमाज़ खे क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो वरी हिन सां गॾु ॿी ॻाल्हि आई आहे व अक़रिदुल्लाह ऐं कर्ज़ ॾियो अल्लाह खे कर्ज़न हसन आहे कर्ज़ ॾियणु आहे चङी तरह कर्ज़ हसन असां वरितासीं यूनिवर्सिटी में चवंदो कर्ज़ माफ़ थींदो आहे उहो कर्ज़ हसन आहे छड़ो माफ़ कोन थींदो आहे उन जूं जेके कंडीशन्स अथनि उहे रिलेक्स थियूं हिकिड़े माण्हू खे मां कर्ज़ वरितो मूं ते भार थी पवंदो बाबा $100 कर्ज़ आहे मूं ते कर्ज़ वापसि करिणो आहे मां वरितो 15 ॾींहंनि लाइ 15 ॾींहंनि में वापसि करिणो आहे इहो मूं ते लाज़िम आहे 16 ॾींहं लाइ इजाज़त वठणी पवंदी त मां 16 ॾींहं रखां न त इहो मुनासिब न आहे चीटिंग थी वेंदी त ॻाल्हि इहा आहे अल्लाह पाक कर्ज़ हसन थो चवे त मूंखे कर्ज़ ॾियो ऐं कर्ज़ छो थो चए अल्लाह पाक कर्ज़ अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत आहे कमाल आहे हिन आयत जे लाइ त पूरो टाइम खपे हिनखे सम्झणु सिखणु ऐं लुत्फ़ वठण लाइ हिन मां पर ॻाल्हि फ़क़ति इहा आहे त कर्ज़ जॾहिं ॾींदो को मूंखे $100 त मां हुनखे 100 ई वापसि कंदुसि हराम जो मां 100 हिकु ॾींदोमांसि सवली थो पैदा थिए पर जेकॾहिं अहिड़ो माण्हू को सखी हुजे कंहिंखां मां कर्ज़ वरितो उहो चए थो तूं $100 या मां अहिड़ो सखी हुजां मां चवां 100 मूंखे कर्ज़ ॾे पर जॾहिं वक़्तु तुंहिंजो आयो त मां तोखे 200 वापसि कंदुसि ब्याज वारी ॻाल्हि नथा कयूं ख़ुशी मां फॉर एग्ज़ाम्पल तुंहिंजी महिरबानी पोइ कहिड़ो को मज़ो थी वेंदो अल्लाह पाक जॾहिं कर्ज़ थो घुरे त माना अल्लाह पाक कर्ज़ घुरे थो माना कर्ज़ जॾहिं माण्हुनि खे वापसि करिणो आहे त छा अल्लाह पाक वापसि न कंदो ऐं हसन आहे माना इहो आहे त अल्लाह पाक हिते वापसि करे या हुते वापसि करे या 2 ॾींहंनि ताईं वापसि करे अल्लाह खे कर्ज़ ॾियणो पवंदो आहे पोइ इहो कर्ज़ आहे सलात ज़कात ख़ैर चङी सुठी ॻाल्हि ज़बान जो सुठो इस्तेमालु असांजी माण्हू तो कावड़ नथी लहे ज़बान हर माण्हू सां कावड़ आहे अॼु बि मां ख़ुदि करे चुको आहियां घर में पोइ मूंखे रियलाइज़ करायो त इहा त नंढड़ी ॻाल्हि मां चवां बिल्कुलु नंढड़ी ॻाल्हि असां को कावड़ लहे कोन थी हरायो त ठहियो 5 ताईं कावड़ लॻी पई हर ॻाल्हि ते कावड़ ऐं ज़बान अल्हम्दुलिल्लाह असां सुठा लफ़्ज़ कढंदा आहियूं ग़लति नथा कयूं शुक्र अल्लाह रब्बुल आलमीन पर मिठो ॻाल्हाइणो हुजे ऐं सुठो ॻाल्हाइणो हुजे ॿिए खे साम्हूं न ॾिसबो त ॿियो छा थो ॻाल्हाए पाण माण्हू सुठो ॻाल्हाए ॿिए खे छॾे ॾिबो इन लाइ ॾाढो हिकिड़ी सुठी हिकिड़ी हदीस मुबारक आहे पर फ़िलहाल हुन टाइम कोन्हे को इंशाअल्लाह अॻिते कॾहिं वो त कर्ज़ ॾिजे अल्लाह खे जेतिरो ज़्यादा थी सघे कर्ज़ ॾिबो वञे ज़्यादा थी सघे कर्ज़ जॾहिं मोटंदो त ख़बर पवंदी वाह जो कर्ज़ वापसि मिलियो सुभान अल्लाह इहा आहे अल्लाह जी रहमत मां त क़दमु लिअनफुसिकुम ऐं हीअ ॻाल्हि बि ॾाढी अहम आहे ऐं इहो थो चए न इहो कर्ज़ सां ॾींदो जेको उहो छा आहे मां त क़दमु लिअनफुसिकुम ऐं जेकी अॻे मोकिलींदो पाण लाइ अनफुसिकुम पंहिंजे पाण लाइ मिन ख़ैरिन चङाई मां सुठाई कर्ज़ जी तजिदू मिन ख़ैरिन तजिदू तंहिंखे छा लहंदो अल्लाह वटि इंदल्लाहि हुव ख़ैरु व अज़म अज्र उनखे वधीक चङो लहंदो अल्लाह वटि ऐं अजुर करे अजुर चवंदा आहियूं बोनस वधाए ॾींदो अल्लाह पाक आज़म अज्र आज़म माना मथां होय होय सगारो उहो अजुर बि कहिड़ो हूंदो असांजो अजुर कहिड़ो हूंदो जेकॾहिं असांखे कर्ज़ ॾियण बि चाहियूं अल्लाह पाक खे कर्ज़ ॾियूं कर्ज़ मोटंदो ऐं उहो कर्ज़ कीअं मोटंदो उहा ख़ैर आज़म अज्र अल्लाह अकबर कोशिशि सां कयूं न उन खां पतो था वस्तगफिरुल्लाह इन अल्लाह आख़िरी आयत आई है सॉरी आख़िरी टुकड़ो आदत पहले आयत जी
वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम, अल्लाह का बख्शिश करो। वरी छा, इन्नल्लाह गफूरुर रहीम, बेशक अल्लाह पाक बेशक थी छे, इन्नल्लाह बेशक अल्लाह छाए गफूरुर रहीम, बख्शणहार भी आहे ऐं तमाम बाजार, बख्शींदो गुनाहन के, पर छा सगीरा कबीरा न, ऐं कबीरा न ऐं सगीरा उहे जेके अल्लाह सां तकल्लुफ़ कंदा, माण्हुनि खे ईज़ा ॾेई असां अलामो चऊं त इहो बख़्शींदो, अल्लाह आलम, अल्लाह बख़्शे सघे थो पियो, पर हुन जूं कंडीशन्स आहिनि, ईअं कोन्हे। इन करे अल्लाह सां इन शइ खां त बचाए जो कंहिंजो हक़ खणी असां मथे वञूं। बेशक अल्लाह बख़्शणहारा तमामु बाज़ारो, आमीन रब्बिल आलमीन। हिते ख़त्म कयूं था पियासीं, दुआ घुरंदासीं। पहिरियों अल्लाह पाक खां नंढड़ी इहा दुआ घुरूं पिया त अल्लाह पाक जेको असां पढ़ियो आहे क़ुर पाक हुन क़बूल फरमाए, हिन में ग़लती थियनि त असां माफ़ी था घुरूं मुंहिंजा मौला तोखां, ऐं असांखे क़ुर पाक ते सही तरीक़े सां सिखणु हुनखे ऐं उन जे हिदायतुनि ते अमल करे तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन रब्बिल आलमीन। का ग़लती थिए अल्लाह से माफ़। ओवर टू यू साईं। अल्हम्दुलिल्लाह साईं।